जन्मदिन मुबारक हुजन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं बिलाल मज़ारी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी है, मुंहिंजो फेसबुक पेज बिलाल मज़ारी। सो अॼु जो व्लॉग इलाही इंट्रस्टिंग आहे, छो जो अॼु असांजे हिकिड़े कज़न जी बर्थडे आहे। सो हुनजे लाइ वञूं था पिया केक वठण लाइ। असां सां असांजा दोस्त बि गॾु आहिनि, हेॾा हे यार असां सां गॾु आहे, हेॾा साईं चीफ साहिब बि असां सां गॾु आहे, हेॾा मीर साईं पंहिंजे सिर पाण मीर साहिब असां सां गॾु आहे। हाणे वञूं था पिया साईं केक वठण जे लाइ। हाणे मुलाक़ात थींदी तव्हां सां, जितां केक वठंदासीं उते। साईं असां यार रस्तो भुलिजी पियो, सो हाणे वरी का कट ॻोल्हियूं त उतां फिरायूं, इन जे करे असांखे व्लॉग में बि डिस्टर्ब थी वियासीं इलाही। मीर साहब चुप थी वियो, ज़फर साहब पंहिंजूं ॻाल्हियूं पियो करे त वाइडे काॾे था हलो। सो हाणे वरी सही रस्ते ते अची विया आहियूं। ऐं कराची में मैप खां सवाइ घुमण माना पोइ ईअं मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि। हे अथव साईं गुलशन ऐं मेमार, जिते असां पिया था घुमूं ऐं ॻोल्हियूं था बेकरी। हे साईं असां पुॼी वियासीं हाणे बेकरी ते। बेकरी ते वञी करे वठंदासीं असां केक। साईं हाणे असां वरितोसीं केक बेकरी तां, ऐं हाणे वञूं था पिया फैक्ट्री जी तरफ़। उते थींदी असांजे यार जी बर्थडे। सो साईं केक ॾेखारियो नी भाउ। केक ऐं ॿियो इहो टोपी आहे छा आहे? बर्थडे केक साईं ले कराए छॾियो यार ई त। हे साईं असांजो बर्थडे बॉय टोपी पाराई अथसि यार। साईं तव्हांजे जनमदिन मुबारक हुजनि। भाई केक कटियूं था सर मीर साहब असांजो। ओके मसाज जो बर्थडे छा करणो पवंदो आहे? हा साईं हे साईं एमपी साहब एमपी मज़ारी जो बर्थडे आहे साईं। हा गिफ्ट कहिड़ो वठी आयो आहे? गिफ्ट हैप्पी हैप्पी साईं हाणे एडी साहब जी थी वई बर्थडे। हाणे जेको असां अवतारी जो कयो आहे त हाणे थोरी बुख बि लॻी आहे। हा साईं हाणे थोरो मैगी बि खाईंदासीं पंहिंजे हथनि सां पाण ठाहे पाण खाइण जो वरी पंहिंजो मज़ो आहे। हा ऐं कॾहिं कॾहिं पाण बि ठाहींदा अचो, छो जो कॾहिं माण्हू बैचलर रहंदो आहे, अकेलो रहंदो आहे, जिते वाइफ न हूंदी या अमड़ न हूंदी, त पोइ उते पाण कमु कंदो आहे। पाण पचायूं पाण खाइण जो अलॻि मज़ो अथव। साईं मैगी सफ़ा रेडी अथव, तव्हां ॾिसी सघो था। हाणे कंदासीं पोइ हिनखे बंदि। हिते साईं ईअं थी हिते साईं ईअं थी वियो बंदि, ऐं पोइ असां लाहींदासीं हिन में मैगी खे। हाणे असां साईं खाईंदासीं मैगी खे ऐं व्लॉग जो कंदासीं हिते ई एंड। अगरि तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हुजे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं शेयर ज़रूरु कंदा कयो वीडियो ते। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं।